महांगाई के खिलाफ़ कयो वियो सक्कर सिविल सोसाइटी तरफ़ां। असां वफ़ाक़ी हुकूमत खे इहो चवणु चाहियूं था त अवाम खे कंहिं बि क़िस्म जो हिनमहिल ताईं को बि रिलीफ न मिलियो आहे। पहिरियां ई ग़रीब ऐं कारोबारी माण्हुनि जी लॉकडाउन में 6 महीना जेको 7 महीना रहियो उन में हिन जी जेल बनी पई आहे ऐं हाणे महांगाई जो एतिरो रश वधी वियो आहे जो माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। असां वफ़ाक़ी हुकूमत खे मुतालबो कयूं था त ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे ऐं जेके महांगाई जो जेको पहाड़ टुटियो आहे इन खे काबू में आणे करे खाइण पीअण जूं शयुनि जा रेट घटाया वञनि, आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको असांजो ही मुज़ाहिरो हुयो उहो हो महांगाई जे ख़िलाफ़। महंगाई ग़रीब जो 500 रुपया दिहाड़ी कमाए तो उनजो जीअण जंजाल थी वियो आहे। बीमारी के पुजे, शादी गमी के पुजे, उन को पोइ ॾिसो गिहु 200 रुपया किलो हले पियो, अटो 70 रुपया किलो, खंडु काथे पुगी आहे, गिहु काथे पुगो आहे, सब्ज़ी काथे पुगी आहे। ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल थियो आहे। असां आर्मी चीफ खे इमरान ख़ान के चवणु चाहियूं था त इमरान ख़ान तव्हां चओ त मां नओं पाकिस्तान ठाहींदुमि, ग़रीबनि जी त भुलिजी विया आहिनि जीअं धोबी कपिड़े के धोईंदो आहे, ग़रीब ईअं धोपिया आहिनि। अॻे 5 महीना लॉकडाउन में धोपिजी आहे, उन खां पोइ हाणे महांगाई में धोपिजनि था। हे केतिरी ग़रीबनि जो अञा सिर खाईंदा। मां त चवां थो खे ऐं आला अमलदारनि खे रिक्वेस्ट कयां थो त महिरबानी करे हिन महांगाई ते कंट्रोल कयो। अॼु माना जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत 2 साल पहले इलेक्शन के दौरान उन पाकिस्तान के अंदर पाकिस्तान की अवाम के तब्दीली के नाले ते बेवकूफ़ बनायो। अॼु उहा तब्दीली जेकी 2 सालन के अंदर एतरी त महंगाई थी चुकी आहे, अटो महांगो आहे, खंड महांगी आहे, सब्ज़ी महांगी आहे। ऐं ॾिसो त शहर के अंदर जेको पाकिस्तान के अंदर उन खां पहिरियों जेको आहे असांखे अहिड़ो नओं पाकिस्तान न खपे जे नए पाकिस्तान के नाले ते असांखे तब्दीली के नाले ते पाकिस्तान जी आवाम के जेको आहे सो बेरोज़गारी को निजात ॾिनी वञे। ऐं तव्हां ॾिसो त अॼु हिकु वक़्त बि ग़रीब माण्हू मानी नथो खाई सघे। वरी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो जेको अटो अहिड़ी शइ आहे जेको ग़रीब माण्हू हिकु वक़्तु पंहिंजो अटो ऐं कंहिं शइ सां मानी खाई करे पंहिंजो पेट गुज़र कंदो आहे। अॼु जो माण्हू एॾो परेशान आहे जो अटो खाइण खां बि मालूम आहे। ख़ुदारा तब्दीली के नाले ते माण्हुनि खे बेवकूफ़ कयो थो वञे। असांखे अहिड़े पाकिस्तान न खपे, असांखे क़ाइदे आज़म जो पाकिस्तान खपे जंहिं पाकिस्तान के अंदर पाकिस्तान जो माण्हू 3 वक़्त मानी खाई करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदो हुयो। अॼु जो पाकिस्तान अहिड़ो न खपे जेको माण्हुनि खे बेवकूफ़ करे हिकु वक़्त बि माण्हू मानी नथो खाई सघे। ऐं अॼु सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि ॾिसो त माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। इन जे करे जो महांगाई एतिरी थी चुकी आहे, सब्ज़ी महांगी आहे, अटो महांगो आहे, तेल महांगो आहे, दाल महांगी आहे, पेट्रोल महांगो आहे। पाकिस्तान जे अंदरि एतिरे ताईं जो मरण खां पोइ माण्हू जेको मरी थो वञे त उनजो कफ़न बि महांगो आहे, उनजी क़बर बि कोताई महांगी आहे। ख़ुदारा महिरबानी करे असांखे क़ाइदे आज़म जो पाकिस्तान ॾिनो वञे ताकि पाकिस्तान के अंदरि माण्हू महंगाई को निजात मिले। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल